पंहिंजावरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे वेलकम चवंदासीं। शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल में जेका बि दोस्त असांजा वीडियोज़ ॾिसी रहिया आहिनि, नाज़रीन चैनल ॾिसी रहिया आहिनि, सभिनी दोस्तनि खे चवंदुसि अॼु वॾी अपडेट अची चुकी आहे। पंहिंजावरी ड्रामे ऐं रियासत ड्रामे जी ॿिन्ही ड्रामे जी अपडेट तव्हांखे गॾु ॾियण वारो आहिनि। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हलूं था जी अपडेट जी तरफ़, जीअं तव्हांजो घणो टाइम वेस्ट बि न थिए। दरअसल दोस्तों तव्हां ॾिठो त हाणे जाबिर खे बि ख़बर पइजी वई आहे त मुंहिंजो भाउ वाक़ई भॼी चुको आहे। उन खे हाणे बसि थोरो कंफर्म करिणो आहे त वाक़ई भॼी वियो आहे या चाकर ख़ान जी क़ैद में आहे या हसीना कूड़ थी हणे। हाणे हू छा कंदो, चाकर ख़ान वटि वेंदो, उन खे चवंदो मूंसां भाउ सां मूंखे मिलणो आहे। चाकर ख़ान उन खे मना करे छॾींदो ऐं चवंदो न आहे टाइम असां वटि। पोइ हिन खे पक थी वेंदी त चाकर ख़ान जेको नथो मिलणु ॾिए मुंहिंजे भाउ क़ासिम सां, त वाक़ई हू तां ड्रिकी ड्रोड़ी भॼी चुको आहे। पोइ वरी हसीना सां ॻाल्हाईंदो ऐं उन खे ॻोल्हणु, पंहिंजे भाउ खे ॻोल्हण जी पूरी कोशिशि कंदो। ऐं हसीना बि जेको आहे पंहिंजी जान छॾाइण जे लाइ तॾहिं जाबिर खे ॿुधाए त जीअं क़ासिम खे हू हथी को करे। हाणे ॾिठो तव्हां रुंडो यू टर्न वठी वियो आहे। चाकर ख़ान खे घड़ी घड़ी चवे थो त इहो सांवल मथां क़तलु कयो हुजे वग़ैरह वग़ैरह। ऐं पोइ हू जाबिर जे भाउ खां हटी रहियो आहे रस्ते खां।